रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन बुलंद सलावत सय्यदना व नबीना व तबीब कुलूबिना व शफीए ज़ुनूबिना मौलाना अबिल कासिम मुहम्मद वस्सलातु वस्सलामु अला अहल बैतिहि तय्यबीन ताहिरीन अल-मासूमीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुम अर्रिज्स व तहरहुम तत्हीरा बुलंद सलावत अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमे किताबिहिल मुबीन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा जेरी वली दरबारा ओदी बुलंद सलावत पढ़ो खालिक कायनात छोटे मासूम सबके मासूमी जो मजलिस में कबूल फरमाए ऐन ज़िक्र मुक़द्दस के सबके असां तमाजा तमाम सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए पांजी पांजी दुआऊं ऐन मजलिस जी कबूलियत वास्ते सलावत बुलंद आवाज़ कुरान मजीद में सूरत दहर की एक आयत तिलावत करी है मुझे एहसास मगर बिस्मिल्लाह पढ़ो अल्लाह जो इरशाद से वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा अल्लाह तो फरमाए कि खुश नसीब हूंदा उहे जन्नती जंहिं जन्नत में उन्हनि जो रब उन्हनि खे हथनि सां कौसर पीआरे अल्लाह तो फरमाए खुश नसीब हूंदा उहे जंहिंखे संदस रब कौसर जा जाम भरे भरे पंहिंजे हथनि सां पिया तव्हांजी चुप मूंखे मारे जल्दी हाणे ज़माने वारो आयत काशियन जे फरमाइश ते अल्लाह नमाज़ कई चुप्ती तवज्जो कजो अल्लाह तो पान कसीदो पढ़े जन्नत जो तो उन्हनि खे उन्हनि जो रब कौसर जा जाम भरे भरे पियारींदो चाचा सिकंदर दुनिया त चवंदी आहे अल्लाह के हथ ई कोन्हनि पोइ हथनि वारो रब कहिड़ो आहे
राजी बैठाए हो बस घणा माता के इंतजार न कराएं बस चंद लम्हा अली वलील्लाह जो जिक्र थे मां दुआ किया अल्लाह को फरमाए खुश नसीब हुंदा है अञा मुझे हिलो जुगो रहे अल्लाह जिता दी तबीयत चाहे तमाम लोग पड़े मौला सलामत रहे दुनिया एतराज कंदी है तशीयन के हथन में कंठा हैं कोलावा हैं कड़ियों हैं नगा लाइंदो मां पयो पढ़ंदुस तो इंतजार तहां जो न करण ॾींदुस दुनिया थी चए शीयन के हथन में कंठा कोलावा कड़ियों जिता सभनी जी दिल हुजे तो मौलवी कुरान पढ़ हला लेकिन आहे अंधो चुप थी गया मां लफ्ज तो पढ़ा मौलवी कुरान जो हाफिज ठारे वारो आहे अंधो छो मता कोई मुते वनी परचो कटराए चे अंधो इन जे करे तो चवास जो एडे वडे कुरान में अली तो के नजर ही कोन थो हथ बुलंद हैदरी बोलो बोलो सखीलाल कलंदर राजी बैठा है तवज्जो कजो अल्लाह जे तौहीद जो कसम मोहम्मद जे रिसालत जो कसम अली वलीउल्लाह जे विलायत जो कसम तहां जे दुआ हासिल करने जे लाए मां वडी चैलेंज तो क्या चाचा सिकंदर तुझे इन शहर में न चे नजर मुड़े अचन मां कुरान खोले सर ते रखी चौक ते कसम खणी दस्या त इहो गोलाबो कुरान में आहे ठीक है इहो कंगण शियर वारो कुरान में आहे न ॻाल्हाईंदो मां लथो थो वञा मूंखे को मयार न आहे ज़ोर ज़बरदस्ती न आहे तवज्जो कजो मां इनाम ॾींदुसि उन मौलवीअ खे मां तो चवां असांजो कंठो कोलाबो कुरान में आहे मुल्ला पंहिंजी तरावीह कुरान में ॾेखार न मिली करे हैदरी बोलो बोलो सखीलाल कलंदर अल्लाह जो मां वरी कसम तो खणी चवां मता मौलवी के यकीन न अचे इन ही सूरत तहर में नाना गुलाम से अल्लाह वायदो कयो अल्लाह तो फरमाए हुल्लू उसाविर मिन फिज़तिन अल्लाह तो फरमाए जन्नती जदी जन्नत में पहलो कदम रखदो साईं घुरल छा तुझे दुआ जे लाए अल्लाह तो फरमाए जन्नती जदी जन्नत में पहलो कदम रखदो अल्लाह मलाइकन के चवंदो इनके सलूट करे सजे हथ में कोलाबो पारा हथ बुलंद हैदरी सो भी सोन जो न अल्लाह तो फरमाए कंगन पारायो से चांदी जो माना ही हर जन्नती के इनाम थो दे अल्लाह थारे वाला सर खड़ो जे हाथ में ही हसीनत पहरे अल्लाह हाने जे थारे वधे जो कोई मुल्ला मौलवी इन कोला में कंगन वाले के पितती चढ़े मार नहीं चाहिए पितती ना है पंहिंजी जन्नत बाह में खयो थो हथ बुलंद हैदरी बोलो बोलो सखीलाल कलंदर घबराए नहीं बोले सलावत पर होए ही बुलंद आवाज कहानी जे हाथ में इहो कंगन हुजे चांदी है चुपी हो दुनिया के बिदती न समझे समझी वने ही होई जन्नती है जेके जीअरी इनाम मिलियो चुप थी गया मतलब मुझे वे खपो शुरू थी है नहीं इसलिए बिस्मिल्लाह जन्नत में मिलती जन्नत मौला में शीयन पानी शुरू करेंगे हालेलुया मां पंहिंजे इमाम ते मूंखे भरोसो एतिरो आहे कुरान ते मूंखे यकीन एतिरो आहे सही इमाम जी महफ़िल ही
हिक सामो वेठल शख्स चयो मालिक मूंखे जन्नत ॾिजा मुझे इमाम ॾिसी चयसि जन्नत में वेही करे पोइ बि जन्नत को वठे चुप थी गया है मौला फरमाए से जन्नत में वेही वरी जन्नत को वठे मां मौले के जवाब थो दिया तो उन शख्स चयो या रसूल अल्लाह नहनु फी दुनिया वल जन्नत फिल आखिरह और रसूल जा पुत्र मां यहाँ जिंदा जन्नत मिलंदी आहे मरण खां पोइ मुझे इमाम फरमायो जुमलो हिकिड़ो जे तव्हांजो तवज्जो हुजे त मां हदियो कयां तव्हां मोमिननि ॾे मुझे इमाम खे चई त जन्नत मिलंदी मरण खां पोइ मां वेठो आहियां तुंहिंजे कचहरीअ में चाचा सिकंदर तुंहिंजे दुआ जे लाइ मुझे इमाम ॾिसी चयसि अलस्तुम तकिरून बे इमामतना एतिरो ॾस अली अली न कंदो आहे छा सोना लगो था हाथ बुलंद करे हाय दरी चई मौला माता उठंदे में है सुम्हंदे जागंदे खाईंदे पीअंदे अली अली त कंदो आहियां मूंखे ॿियो ईंदो छा आहे मां अली अली त कंदो आहियां मूंखे ॿियो ईंदो छा आहे मुंहिंजे शहे इमाम मुस्कुराए फरमाइस जे अली अली कंदो आहियां न पोइ अॼु खां पोइ तूं जन्नत न घुरंदो कर जन्नत अल्लाह खे सलवात पढ़ो आले मोहम्मद तुम्हारा जो अली अली दुनिया में को करे वो समझ जाते गया जन्नत में चुप थी गया घबराए जी बोले सलवात पढ़ो आले मोहम्मद हां कुरान तो चले जन्नत के कन्नड़ तकदीर को ऐसा देखो जन्नत में वेंदो उन जो रब उन खे कौसर जा जाम भरे भरे पियारे थकिया वटा वाले जो मां जाने ना बस जुमला हंजा आखिरी तवज्जो कजो हाणे जे मां चवान त इहो रब केरा इहो साकी केरा इहो प्यार वारो केरा त मौलवी चवंदा त शियो हो हलिया मां तुझे पाक पैगंबर जी हदीस तो पढ़ा नबीयत जो सुल्तान तो फरमाए त अल्लाह कयामत में कौसर मुखे दीदो प्यारण वारो अली हथ बुलंद हैदरी त हाणे कुरान तो दसे त जेको कौसर प्यारे इहो उन्हनि जो रब हूंदो नबी तो फरमाए इहो शियन जो इमाम अली हूंदो तकजी पियो हाणे को तफावत को इख्तिलाफ तो कोन्हे कुरान तो चए रब रसूल तो फरमाए साकी कौसर अली माता हां को जुमलो पढ़ी दाद ऐं दुआ जरूर वठंदो को मञणो पवंदई त असां शियन जो रब ई त अली आहे नमाज़ सां कुछ चेहरा लगी है हली अचो मां नंढे ते मौलवीअ ते यकीन न कयो अल्लाह मजलिसी जहिड़ो असांजे फिक़ह जो आलिम ई न थियो आहे उहो पंहिंजे किताब जलाल इहो में थो लिखे त कंहिं मुंहिंजे इमाम मोहम्मद बाक़र खां पुछा कयो मौला फरमायसि नहनु रब्बुल मलाइका रुगो असां तव्हांजा रब न आहियूं मलाइकनि जा बि रब असां 14 बस इन्हनि खे समझ में आयो तवज्जो कजो मुंहिंजो पंजो इमाम थो फरमाए मां किताब जो नालो दसियो आहे लिखण वारे जो नालो दसियो आहे हाणे पंहिंजे अंदर खां पुछा कजो मुंहिंजो इमाम थो फरमाए त रुगो असां तव्हांजा रब न आहियूं मलाइकनि जा बि रब असां आहियूं नहनु रब्बुल मलाइका मलाइकनि जा रब असां आहियूं नहनु रब शम्स वल कमर वल नुजूम सिज जा रब असां चंड जा रब असां सितारनि जा
तकरीब है नहनु रब समावात वल अर्द आसमान वारन जा रब असाई जमीन वारन जा चुप थी आयो तहां जी मुकद्दर मां गाल दुखी पड़ी आ जे तहां जे समझ में अचे अलाई न अचे तहां जानो अली जाने मुख पर न थोड़ो एड़ो अचे तवज्जो कजो मुझे इमाम को उन सहाबी पुछा कयो तो जमीन जा रब तहां आसमान जा रब तहां सिज जा रब तहां चंद्र जा रब तहां सितारन जा रब तहां सतनी आसमान वारन जा सतनी जमीन वारन जा को बाकी अल्लाह कादे वियो अल्लाह छाहे मुझे इमाम चेस न समझण तुजो कमा हुव रब्बुल अरबाब उहो असा रबन जो बे हथ बुलंद हैदरी सलवात पढ़ो आले मोहम्मद बस आखिरी बात है मुझे यकीन है को मौलवी इन शय जो इनकार ही न तो करे सके बेशक असा तो हां जडे नमाज पढ़ो हुक्म पांचे पी मार ले दुआ चुप थी है असा तो हां मोदी मंजूर जडे नमाज पढ़ो तो हुक्म तो पांचे पी मार के दुआ में याद कयो नमाज में याद कयो मां साधो भली कोई उठी ने मुखे परवाह ना है मुझे अबे जो नालो नमाज में अचे मुझी नमाज खराब न थी थे अली जे नाले सा लाए छो थी नमाज हथ बुलंद हैदरी बोलो बोलो सखी लाल कलंदर पर अजीज लाना पर माविया लाना हर बैत जे दुश्मन पहलाना जियो से जियो दुआए कुनूत हर के पढ़ने दुआ चवंदा है रब्बे रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा तो मालिक मुझे बिन रब्बन ते रहम कर जंहिं मूंखे बचपन में पालियो मां न सम्झाए सघियुसि मुंहिंजो ॾोहो मूंखे पढ़णु न आयो तवज्जो कजो रब इरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाह पंहिंजे नबी खे थो चए कर हीअं दुआ पढ़ंदो कर त मुंहिंजा रब मुझे बिन रब्बन ते रहम कर जेके बचपन में मुखे पालींदा हुया ये पर रब केड़ा एक मुंजो बाबो एक मुंजी अम्मा चुप थी आयो तो मां न पढ़ी सकंदस एक मुंजो बाबो बियो मुंजी अम्मा मुखे कल होड़े जा रब पांचो पी मां थियन एतराज ना है कहीं वधे जा रब उन जो पी मां थियन उन के एतराज ना है कहीं चांदे जा रब पी और मां थियन न ते एतराज ना है त पो मुकसर जे गर्दन के चलाए इहो पुछा कर कल होड़े जो पी मां रब थी थो सके त अली ज़माने जो रब छो न थो बोला बोला सखी लाल कलंदर बस एतिरो मुझे अली मना करिए असा के अल्लाह न चो चुप थी गया घबराए जी हो गया मुखे अली मना करिए असा चोधन के अल्लाह न चो बाकी जेको हुने न चो सलावत पढ़ो आले गरीब बुलंद सलावत पढ़ो बस भाई आओ हर कहीं के इंतजार शाम जो टाइम के जी भी इंतजार है के जी माँ इंतजार है
मजलिस बुधी घर बने जे धी होंदे ही पूछा गई बाबा सचो दीन का ये सकीना ज़हन में अचे पेशानी ते चुनी गई चे जहाँ से उन खे रोण गयो जे कपीर खे रोड़ी न सके मातमी घणो अचे पढ़ियो आहे मंज़ूर तव्हां इबादत कई मां नालो लिखाइण लाइ तर्जुमा पढ़ां मातमी हेलक हुई हुसैन जे सीने जी सुम्हण ॾहींअ जी रात सहाबन सां वेठो हो हुसैन तुंहिंजे रोअण जे लाइ मां महिनत थो कयां अखियुनि ते नंढड़ा नंढड़ा हथ रखी खेमनि खां ॿाहिरि निकिरी चेती हली आ धीउ खे निंड थी अचे मातमी हुसैन ऐं साईं जी मोहबत जो इहो मजूर पढ़ां मुंहिंजो इमाम चई वियो आहे मूंखे रुगो घर न वणंदो आहे जंहिं घर में रबाब ते सकीना न हुजे मातमी असहाबन खां माज़रत करे हुसैन चए थो इंतज़ार कयो मुंहिंजे धीउ खे सुम्हण जो टाइम थी मातमी हलियो हुसैन खैमे जॾहिं धीउ खे सुम्हारे पंहिंजे सीने ते जंहिंखे अल्लाह औलाद ॾिनी आहे उहो ई रोअंदो मातमी शबीर धीउ जे ज़ुल्फ़नि ते हथ फेरे चुमियूं ॾेई हिकिड़ो लफ़्ज़ चयो सकीना एॾा माण न करी बाबा मां कहिड़ा माण थी कयां धीउ त पीउ जे हूंदे माण करणी आहे पीउ खां पोइ माण मुकी धीउ जा तुंहिंजे हूंदे त माण कयां थी पर ॾस त सही बाबा कहिड़ा माण थी कयां हुसैन तो फरमाए मुंहिंजे सीने खां सवा निंड नथी अचे चए थी बाबा मां हेलक जो बणिजी वई आहियां हुसैन फरमाए थो धीउ जे मुंहिंजो सीनो न मिले लफ़्ज़ इहो आहे हुसैन तो फरमाए जे मुंहिंजो सीनो न मिले ठारे वारो पीउ जी पेशानी चुमी चंद कदम हटी चए थी इम्तिहान न वठ मां को घणो जीअरो रहंदी मातमी हुसैन सद करे चएसि जे एतिरी ख़बर अथई घणो टाइम जीअरो न रहंदी पोइ हली आई हो बि वक़्तु न विञाए चढ़ी आ मुंहिंजे सीने ते मां तोखे लोटी ॾियां मातमी हुसैन जे सीने ते आई हुसैन होरिया होरिया रोई हिकिड़ो लफ़्ज़ चएसि सकीना मुंहिंजे वए खां पोइ मुंहिंजी कंहिं भेण खे तंग न कजे तूं थकिजी पई हुसैन फरमाए थो मुंहिंजे वए खां पोइ मुंहिंजी कंहिं भेण खे तंग न कजां ॾिसो मोड़े मां जुमिलो मसाइब जो पढ़ां बाबे जी पेशानी चुमी चए थी बाबा अॼु मां वाइदो थी कयां केॾा ॾुख ॾिसंदसि तुंहिंजी कंहिं भेण खे दाह न ॾींदसि हाणे ख़्यालु कर मुंहिंजे पास मां वञणु शुरू कयां रोअण वारा बाबे जो अखर अहिड़ो दिल ते लिखियईं दुर लही विया कंहिं पुफीअ खे दान तुंहिंजी मर्ज़ी हो ठारे वारा बाबे जे
लफ्ज़ दो बना जेतरा कातला सब मारींदा कहीं पुफिया के दाहद नहीं अज जे कब्र हुसैन दिल में अथई सवाल कर मौलवी बाकी कहीं के दाह दी हुई जेतरा अज़ादारो गाज़िया जे अलम जो कसमाज ते भी विथ मिलंदी अस हुसैन के ना गाज़िया के दाह दी हुई रोई चमदी चाचा न पानी घुरा न मुझी ज़ैनब जो बुरको लहया करना मातम भाई हुसैन रोमन वारा हुसैन जो भेनर थे सवार मां लफ्ज़ पढ़ो तहां बुद्धि छड़ियो पुछा त करनी अली जो धीअर सवार कीअं थियो ज़िक्र जो कसमा बीबिन जा हथ कहीं बधला ठारे वारा उठन गोदियूं लातियूं हिनन चब कसबराया ज़िक्र जो कसमा हथ बधल हुया अली जो धीअर अलाए कीअं चढ़ी आयो रोवण वारा जॾहिं चाबुकनि जा निशान माउन जे हथनि ते ॾिठऊं नंढड़ा ॿार हर माउ जी झोलीअ में हथ पिया विझनि तुंहिंजे रोवण जे लाइ लफ़्ज़ थो पढ़ां इहो ई त फ़र्क़ु आहे का बि माउ सवारीअ ते चढ़े पंहिंजे औलाद खे हथ विझंदी आहे जेकॾहिं करे सघे मातम कोई मना करण वारो न थई हीअ सवारी अहिड़ी हुई जंहिंखे न मामल हो न कजाओ ओली जो धीअर ऐं नोहर चवंदियूं बचड़ा हथ सुक विझजो इहे उठ भॼाईंदा मता कई जाइ ते किरी पओ करना मातम है हुसैन तू तो पैदा ही मातम जे लाइ थियो रोमण वारा माउन जा हथ ही बधल ज़िक्र जो कसमा गलत पड़ा गाज़ी सजा दे माउ जा हथ बधल धीउन ऐं पुटनि जा हथ कंहिंजे चोले में आ कंहिंजे हथनि में हुया तुंहिंजे रोअण जे लाइ लफ़्ज़ थो पढ़ां जीअं इबादत थी वञे जीअं उठ भॼण शुरू कया ओ मातमिया का लाई चाढ़ी पई अचे सैयदनि जा ॿार किरी पिया पवनि रोवण वारो माउ उठ ते वेही चए पई ज़ालिमो मुंहिंजो नंढड़ो रहिजी वियो ओ मातमिया बेग़ैरत खिली चवंदा असां वटि टाइम कोन्हे केरु उठ बीहारे हाणे जे मातम जे लाइ दिलि जुड़ी पई थई ॿियनि जा ॿार किरंदा हुसैन जी माउ डोरियूं पाए अची चवंदी कोई दफ़न करण ॼाणे ओ मुंहिंजी औलाद किरी पई आहे उन जी मां ज़हरा जन्नत जी मातमिया हथनि जोड़ियो हुसैन जो वास्तो ज़िक्र जो कसमा अॼु ॾींहं ताईं ॿुधंदा ईंदा आहियो हुसैन जी धीउ किरी पई हुई मिंबर ते मुंहिंजा हथ आहिनि ठारे वारो किरी न आहे शिमिर केरु आयो ओ जॾहिं हुसैन जी धीउ उठ ते चढ़ी रोवण शुरू कयई उन वेले उठ जो आवाज़ आयो ज़हरा जी धीउ न घबराए मां तेज़ न हलंदुसि ओ तूं पंहिंजे बाबे खे ॾिसंदी
जॾहिं हलण वारी कयाल सब पिया हलन हुसैन जी सांग न पई निकिरे जेतिरा शिया आयो मातम में ख़बर पवंदी किथे किथे शियो वेठो ज़िक्र जो कसमा हुसैन पोइ ते पियो ॾिसे कातिल हिक ॿिए खे चवनि पिया छा थी वियो आहे हुसैन जी सांग हले नथी शिमिर खे ख़बर पई आहे चए थो चाबुक ॾियो मां ॼाणा हुसैन ॼाणे जेके रोअण जो सवाब ख़बर आहे हिन बेग़ैरत सिपाहीअ खां चाबुक खसे ओॾे आयो जाते सजाद वेठो चाबुक हणी चए थो पुछा कर पंहिंजे बाबे खां हले छो नथो सजाद रोअंदो अची बाबे जी सांग वटि बीठो आहे चए थो बाबा मुंहिंजी पुठी ॾिसे